अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? उमेद त सभु ठीकु हूंदा। पिछले वीडियो में तव्हांखे ॿुधायो सर नईमुल्ला जे यूट्यूब चैनल जे बारे में। हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि हिकिड़ो नओं चैनल आहे। हीअ कंहिं टीचर जो न आहे, पर मिस टीचर आहे हुन में। ऐं हिन अदी जे चैनल जो तव्हांखे रिव्यू कराईंदुसि त कहिड़े तरीक़े सां अदी जेको आहे सो वीडियो ठाहे थी ऐं अर्निंग वग़ैरह करे थी। ठीकु आहे। अकेडमी फॉर ऑल ही यूट्यूब ते चैनल अथव, तव्हां व्यू कंदव अकेडमी फॉर ऑल। ही 13,000 सब्सक्राइबर आहिनि ऐं 480 जे लॻभॻि हिन ते वीडियो आहिनि। ऐं तक़रीबन ही वीडियो मुंहिंजे काफ़ी बेनिफिशियल रहियो, छाकाणि त हिन में साइंस जे हवाले सां मूं काफ़ी वीडियो हिन मां व्यू कया। इवन किथे किथे जे स्कूलनि जो डेमो ॾियणु हुजे या के IBA जी साइंस जे टीचर जी प्रिपरेशन हुजे। हिन में वैसे त तव्हांखे सभु सब्जेक्ट मिली वेंदा, एवरीडे साइंस, मैथ, पाकिस्तान स्टडी, लेकिन हिन अदी जी जेका ख़ासि सलाहियत आहे उहा काफ़ी जेको आहे सो मैथ में एक्सपर्ट आहिनि ऐं मैथ जा काफ़ी वीडियो ठाहिया अथनि ऐं मैथ जूं। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन चैनल में अदी तमामु सुठे नमूने प्लेलिस्ट मैनेज कयूं आहिनि। तव्हां ॾिसी सघो था, विटामिन्स जी अलॻि प्लेलिस्ट आहे, 8, 9, 10 जी मैथ जी अलॻि लिस्ट आहे, ऐं जेको आहे सो MCQ सिंधी जी अलॻि प्लेलिस्ट, साइंस 8 जी अलॻि प्लेलिस्ट, उन खां अलावा 7, 6, 7 जी साइंस, 5 जी पाकिस्तान स्टडी, सॼो सिंटेक्स बुक जो जेको बि कोर्स आहे उहो सॼो कवर कयो आहे। ठीकु आहे। वधीक तव्हां चैनल ते व्यू कंदा, तव्हांखे वधीक काफ़ी सारो फ़ाइदो थी वेंदो। उमेद त तव्हां वीडियो ॾिसंदा ऐं हिन मां जेको आहे सो फ़ाइदो वठंदा अकेडमी फॉर ऑल चैनल मां। ऐं चैनल व्यू करण जो मक़सदु इहो त तव्हां ॾिसो त तव्हां बि अहिड़े क़िस्म जा वीडियो ठाहे अर्निंग करे सघो था। लेकिन उनखां पहिरीं ॻाल्हि त तव्हां हिन वीडियो ॾिसी करे तव्हां काफ़ी सारो बेनिफिट कमाए सघो था। बेनिफिट इहो त तव्हांखे नॉलेज ईंदी जेका तमामु घणी बेनिफिशियल आहे। छो त अकेडमी जेके फिज़िकल आहिनि उन्हनि में टाइम कंज़्यूमिंग जाम थो थिए, ऐं हीअ जेके शयूं आहिनि उहे तव्हां कहिड़े टाइम ते बि ॾिसी सघो था। ठीकु आहे। उमेद त तव्हांखे वीडियो तमामु घणो पसंदि आयो हूंदो। ऐं अॻिली वीडियो में कंहिं नए जेको आहे सो क्रिएटर जे तव्हांखे ॾेखारींदासीं त कीअं जेके आहिनि माण्हू यूट्यूब ते महिनत कंदा ऐं तव्हांखे फैसिलिटी बि प्रोवाइड कंदा ऐं सुठी ख़ासी अर्निंग बि कंदा। थैंक यू। अल्लाह हाफ़िज़।